मठियारी लॻ दीनार शाख भरिसां ॻोठ दरो मल्हा जे ॻोठाणनि जो एहतजाज। उन मौक़े ते मुज़ाहिरीन CN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ताज़नि बारिशुनि ऐं दीनार शाख जे पाणी सबबि ग़रीबनि जा घर टही पट थी विया आहिनि। उन खां सवाइ पयल अनाज खटू हंध बिस्तरा सभु कुझु लुड़ी विया आहिनि। इरीगेशन जी नाअहली जे करे दीनार शाख जो पाणी बि घरनि में काहे पियो आहे। हिकु त बारिश जो पाणी, ॿियो दीनार शाख जो पाणी, असांजो सभु कुझु ख़तम थी वियो आहे। घरनि में 3 खां 4 फुट पाणी बीठो आहे। हिन मुश्किल जी घड़ी में असां मिसकीननि जी कंहिं बि सार न लधी आहे। न ई को सरकारी नुमाइंदो, न को चूंडियल नुमाइंदो असां वटि लड़ी आयो आहे। हुननि आर्मी चीफ, सुप्रीम कोर्ट ऐं DIG हैदराबाद मखदूम ख़ानदान, DC मठियारी ऐं वसवारनि खे अपील कई आहे त असां ग़रीबनि जी सार लधी वञे।